الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا آمنت بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. दोस्तों महफिल की साल सवाबिया पर मुहर्रम के महीने में जन्नत जे जवानन जे सरदार महबूब जे बचड़न जो ज़िक्र न कयो जो दिल गवारा न कंदी आहे तंहिंजे करे सब को जो के महबूब जो ज़िक्र ॿुधायां ऐं कोशिश कंदुमि त मुख़्तसर तरीक़े सां कुछ ई साल सवाब जे मुतालिक़ तव्हां सां ॻाल्हियूं कयां. अॼु पढ़ियो हिकिड़ी हदीस त रसूलुल्लाह फरमायो अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे चइनि शख़्सनि जे लाइ त मां उन्हनि सां मोहबत कयां. नबी से फरमायो अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे त मां चइनि शख़्सनि सां मोहबत कयां. छो त अल्लाह बि उन्हनि सां मोहबत करे थो. रब मुझे पैगाम मोकिलियो त महबूब मां बि हिननि सां मोहबत कयां थो तूं बि मुंहिंजो महबूब तूं बि हिननि सां मोहबत कर. असां बि या रसूल अल्लाह कहिड़ा ख़ुशि नसीब आहिनि जंहिंसां अल्लाह बि मोहबत करे त रसूल बि मोहबत करे. पाण फरमायो हुन मां पहिरें नंबर ते मौला अली आहे ऐं ॿियो हज़रत मिक़दाद ऐं टियों हज़रत सलमान ऐं चौथों हज़रत अबू ज़र ग़फ़ारी. ये वरी ॻाल्हि शब्द चई थो कि ज़ेल में अढाई चयो. नबी से फरमायो त अल्लाह मूंखे हुकुम कयो नबी से फरमायो त अल्लाह मूंखे हुकुम कयो त महबूब मां बि हिननि सां मोहबत कयां थो तूं बि हिननि सां मोहबत कर. असहाबनि पुछो त महबूब वो चारे कहिड़ा. नबी से टे भेरा फरमायो पहिरियों हुननि मां मौला अली आहे सुभान अल्लाह ऐं ॿियो अबू ज़र ग़फ़ारी आहे टियों सलमान फारसी आहे चौथों हज़रत मिक़दाद आहे. ओ मुझे महबूब नबी जा गुलाम अली उहा हस्ती जंहिंजी मोहब्बत जो हुकुम अल्लाह पंहिंजे रसूल खे ॾे थो. तव्हां कॾहिं गौर कयो हूंदो त ख़ैबर जॾहिं फतह पई थिए त मौला अली तबियत अॼु बुखारी में हदीस पढ़ियमि त साईं खे अखियुनि में तकलीफ़ हुई ऐं ख़ैबर जो मुहासिरो अबू बकर सिद्दीक़ खे नबी से मोकिलियो. उहो मुहासिरो करे आयो पर किलो फतह न पियो थिए. दीगर सहाबा भी मोकिलिया रसूलुल्लाह पर किलो फतह न पियो थिए. अल्लाह जे हबीब फरमायो ला उतियन रअयता गदन रजुलन युहिब्बुल्लाह व रसूलहु. सुभाणी झंडो उन जे हथ में ॾींदुसि जेको अल्लाह ऐं उन जे रसूल सां मोहबत कंदो आहे. युहिब्बुल्लाह व रसूलुहु. रावी चवे थो रसूलुल्लाह फरमायो सुभाणी झंडो उन्हीं खे ॾींदुसि जंहिंसां रब भी मोहबत करे थो त रसूल भी मोहबत करे थो. सहाबा सॼी रात इंतज़ार में हुया.
अली का थे अर्ज क्यों सही अखिन में तकलीफा रसूलुल्लाह घुरायो तो बसक मुझे करीम नबी मौला अली के पंजी झोल में सुमायो वरी रद्द शरीफ वाली हदीस याद कर उन्हीं में वरी मौला अली रसूलुल्लाह के झोल में सुमायो मुझे करीम नबी सुमायो झोल में मौला अली के रसूलुल्लाह पंजी ज़ुबान मुबारक मां लुआ पकड़ी तेरी मुबारक रखिया थोड़ी थोड़ी करे मौला अली जे अखिन मुबारक में विदिया दुआ करो मुझा मौला मुझे अली जे अखिन के न सर्दी तकलीफ दे न गर्मी तकलीफ दे मौला अली फरमाए तो उन ॾींहं खां वठी सॼी ज़िंदगी अली जी गुज़रिया कॾहिं अलीअ जूं अखियूं ख़राब न थियूं आहिनि नबी से जंडो ॾिनोसि ऐं फरमायो जैसे मां एतिरे ताईं विढ़ंदो रहंदो मान जेतिरे ताईं असां जहिड़ा न थींदा असां जहिड़नि जो मतिलबु मुस्लमान न थींदा रसूलुल्लाह फरमायो अली जॾहिं उनजे सहन ते वञी लहे न सभु खां पहिरियों इस्लाम जी दावत ॾिनी नबी से फरमायो ककड़ा उठ मिलनि न उन्हनि ककड़नि उठनि खां हिकिड़ो काफ़िर जे कलमो पढ़ी विझे त ककड़नि उठनि खां असांखे उनजो कलमो वधीक प्यारो आहे जॾहिं मौला अली मैदान ते लथो हज़रत अली हमलो कयो खैबर रुकल फतह अल्लाह मौला अली जे हथ ते कया उन खां पोइ इब्न अब्बास चवे थो उन खां पोइ जेके जंगियूं थियूं आहिनि सभिनि में रसूलुल्लाह जो झंडो खणण वारो मौला अली आहे उन खां पोइ रसूलुल्लाह को साहबनि पुछो त महबूबा दुनिया में त तुंहिंजो झंडो अली खणे थो पियो खैबर खां पोइ पर हशर जे मैदान में झंडो कंहिंजे हथ में हूंदो करीम नबी फरमायो हशर जे मैदान में झंडो मुंहिंजो दुनिया में जंहिंजे हथ में आहे आख़िरत में बि उन जे हथ में हूंदो युहिब्बुल्लाह व रसूलुहु इनकी ॻाल्हि ज़हन में अचे थी त झंडो उन्हीं खे ॾींदुसि जेको अल्लाह जंहिंसां जेका थो अल्लाह मोहबत करे थो हालांकि क़ुरान में इहो आयो आहे कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम